بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وعلى أهل بيته الطيبين الطاهرين. أما بعد. मोहतरम नाज़रीन किराम, असांजे तव्हांजी ख़िदमत में पाड़ेसरनि जा हुकूक बाबति टियों प्रोग्राम खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ॿिए प्रोग्राम में असां पाड़ेसरनि जी हद ॿुधाईसीं त पाड़ेसरनि जी हद केतिरी आहे ऐं जेका ॿी मुहिम शइ हुई पाड़ेसरनि जो इंतख़ाब, इहे ॿ शयूं असां पोएं प्रोग्राम में ॿुधाए चुका आहियूं। अॼु टे प्रोग्राम जी इब्तिदा मां करणु चाहियां थो अल्लाह जे रसूल जे कलाम सां, जंहिंमें अल्लाह जो रसूल फरमाए थो पाड़ेसरनि जा टे क़िस्म आहिनि। हिकिड़ा पाड़ेसरी उहे आहिनि जंहिंजा तव्हांजे मथां टे हक़ आहिनि ऐं ॿिया पाड़ेसरी उहे आहिनि जंहिंजा तव्हांजे मथां ॿ हक़ आहिनि ऐं जेका टी क़िस्म आहे उहे पाड़ेसरी जंहिंजो फ़क़ति तव्हांजे मथां हिकिड़ो हक़ आहे। अल्लाह जे रसूल फरमायो पाड़ेसरनि जा टे क़िस्म। अचो त ॾिसूं इहे कहिड़ा आहिनि पाड़ेसरनि जा टे क़िस्म जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल हुकूक बयान फरमाया आहिनि। पहिरियों क़िस्म अल्लाह जो रसूल फरमाइनि था अल जारुल मुस्लिम अल करीब। पहिरियों जेको जंहिंजे लाइ टे हक़ आहिनि उहो तव्हांजो पाड़ेसरी जेको तव्हांजो मुस्लमान आहे, मुस्लमान भाउ ऐं तव्हांजे बिल्कुलु क़रीब आहे, वेझड़ो आहे, घर घर सां गॾु आहे, उन जे लाइ टे हक़ आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो पहिरियों हक़ अल्लाह जे रसूल फरमाइनि था त हुन जो तव्हांजे मथां इहो आहे त क़रीब हुजण जे एतबार सां हुन जो तव्हांजे मथां हक़ आहे, छो जो वेझड़ो आहे ॿियनि खां, ॿिया मसलन परे आहिनि, हू तव्हांजे बिल्कुलु क़रीब आहे। हिकिड़ो इहो हक़ इन एतबार सां, वेझड़ाई जे एतबार सां हुन जो हक़ तव्हां ते थिए थो। ॿियो ख़ुदि पाड़ेसरी जे उनवान सां हुन जो हक़ तव्हां ते थिए थो ऐं टियों इस्लाम जे उनवान सां हुन जो तव्हां ते हक़ थिए थो। इहो अल्लाह जे रसूल फरमायो टे हक़ उन तव्हांजे भाउ जा जेको तव्हांजो मुस्लमान भाउ ऐं बिल्कुलु तव्हांजे घर जे गॾु आहे, क़रीब आहे, घर घर सां आहे। अच्छा, ॿियो क़िस्म अल्लाह जो रसूल फरमाए थो जंहिंजा तव्हांजे मथां ॿ हक़ आहिनि, उहो बि मुस्लमान ई आहे पर थोरो तव्हां खां परे आहे। मसलन 38 घर 39 40 घर उन जो आहे, त हाणे इन जा तव्हांजे मथां ॿ हक़ आहिनि ऐं हक़ त इंशाअल्लाह ताला बाद में जेके प्रोग्राम जीअं अॻिते वधंदो तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदा हलंदासीं। हे फ़क़ति उनवान जे एतबार सां। हाणे ॿियो उहो मुस्लमान जेको तव्हां खां परे आहे उन जा तव्हांजे मथां ॿ हक़ आहिनि। कहिड़े उनवान सां हक़ आहिनि? हिकु पाड़ेसरी आहे, छो जो 40 घरनि जे अंदरि अंदरि आहे ऐं इन एतबार सां पाड़ेसरी हुजण जे एतबार सां हुन जो तव्हांजे मथां हक़ आहे। ऐं ॿियो अल्लाह जे रसूल फरमाइनि था छो जो मुस्लमान आहे, इस्लाम जे एतबार सां हुन जो हक़ तव्हांजे मथां आहे। ऐं टियों जेको आहे उहो आहे काफ़र। त कंहिंजो अगरि काफ़र पाड़ेसरी आहे, घर में कोई काफ़र रहे थो या 40 घरनि ताईं कोई काफ़र आहे उहो रहे थो, गैर मुस्लिम आहे, मुस्लमान न आहे, उन जो बि तव्हांजे मथां हक़ आहे। उहो कहिड़ो आहे? उहो आहे फ़क़ति पाड़ेसरी जे उनवान सां हुन जो तव्हांजे मथां हक़। फ़क़ति पाड़ेसरी जे उनवान सां हुन जो तव्हांजे मथां हक़ थिए थो। मुंहिंजा दोस्तो ॾिसो, इस्लाम केतिरी घणी जेको आहे सो पाड़ेसरी खे अहमियत ॾिनी आहे। अगरि काफ़र बि तव्हांजो कोई पाड़ेसरी आहे त उन खे बि तव्हां हक़ ॾींदो जेके हुन जा तव्हांजे मथां हक़ थियनि था। अल्लाह जे रसूल जो हिकिड़ो यहूदी पाड़ेसरी हुयो ऐं उहो यहूदी रोज़ अची अल्लाह जे रसूल जे दरवाज़े ते कचिरो गंदगी फिटी कंदो हो। अल्लाह जे रसूल ॾिठो कुझु ॾींहं उहो यहूदी कचिरो गंदगी फिटी नथो करे दरवाज़े ते। अल्लाह जे रसूल साहिबिन खां पुछा कई
त इहो यहूदी किथे आहे? अॼुकल्ह कचिरो गंदगी नथो फिटी करे। साहिबनि चयो या रसूल अल्लाह, हू त बीमार थी पियो आहे, मरीज़ थी पियो आहे। अलाह जो रसूल पंहिंजे साहिबनि सां गॾु उनजी अयादत जे लाइ वञनि था। साहिबनि पुछा कयो, या रसूल अल्लाह, हू यहूदी आहे, तव्हांजे दरवाज़े ते कचिरो फिटी कंदो ऐं तव्हां हुनजी अयादत जे लाइ वञो था? अलाह जे रसूल फरमाइनि था, हू मुंहिंजो पाड़ेसिरी आहे। पाड़ेसिरी जे उनवान सां मूं ते हक़ बणिजे थो त मां हुनजी अयादत जे लाइ वञा। मुंहिंजा दोस्तो, इस्लाम पाड़ेसिरी चाहे उहो काफ़र ई छो न हुजे, यहूदी ई छो न हुजे, उन जे लाइ बर्दाश्त नथो करे त तव्हां हुन जा हक़ उन्हनि खे न ॾियो। त हाणे मूंखे ॿुधायो त इस्लाम इहो कीअं बर्दाश्त कंदो त तव्हांजो अगरि मोमिन भाउ आहे, मुस्लमान भाउ आहे, उन्हनि सां का नाइंसाफ़ी थिए, ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि सां ख़ुदा न ख़ास्ता के असां हक़ अंजाम न ॾेई सघूं, इहो इस्लाम कीअं बर्दाश्त कंदो? इनशाला वधीक हुकूक पाड़ेसरनि जा खणी अॻे प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।